लीडर टीवी में हिकु भेरो ॿीहर भलेकार। साईं शाह मोहम्मद शाह साहब, तव्हां हाणे रस टिकट त थी वियो, पर वरी असां पोइ हिते था अचूं त इहा त पॉलिटिकल हिकिड़ी तमामु वॾी हिकिड़ो आहे, पर ही सियासत मां ॿुधाए कीअं थो अचां। मां चवणु तहलीक जीएम सन तहलीक त असांजी फैमिली सां आहे। मूंखे पहिरियों मूं किताबु पढ़ियो साईं जीएम सन मौजूदा सियासी मसइलो, उन मूंखे झंझोड़ियो, उन वक़्तु मूंखे कीअं अपील थी हुई। हिकु ॻाल्हि इहा। ॿी ॻाल्हि इहा त मां ख़बर न आहे नंढपण खां ज़हन मुंहिंजी बग़ावत हुई या छा हो, मां पाबेस ते बि यकीन त कोन थो कयां। स्कूल में पढ़ंदा हुआसीं टंडे लहर में, 80 ॿ मारोट, मुंहिंजा 2 मारोट, ॿियो मामा वेठो, हिकिड़ो हाजी जीअंद लिगारी, हाजी जीअंद गुलाब लिगारी जो ॻोठो, उहो पाबेस चवंदा पाबेस तो, उहो ॿुधाईंदो, हथ वथ कोन ॾिसो, इहे ॿुधाईंदो। वेठा खट ते त मुंहिंजे मामे खां पुछे, साईं फज़ल अली शाह, हीउ छोकिरो जेको विच में वेठो हुयो तव्हांजो छा थिए? बाबा मुंहिंजो भाणे जो आहे। ऐं सन्हो सिप हिकिड़ो चई, मूंखे अबा तोखे को कुते खाधो? मूं चयो हा। चई किथे? मुंहिंजो साई टक में। बाक़ी मूंखे अञा त निशान। हाणे मामा खे चई, फज़ल अली शाह, हीउ छोकिरो अॻिते वॾो नालो कंदो। मामा चयो हाजी कीअं? मामा वरी तपेदार माण्हू, भाई त कुझु हाजी ॿुधाए कीअं? चई साईं, या ई तोखे पुलिस अफ़सर थींदो, या कोई धाड़ेल थींदो, या सियासतदान थींदो, पर घणो करे सियासतदान थींदो। मामा चयो हाजी तूं बादशाही ॻाल्हियूं, हाणे ग़रीब दरवेश हुई, हीउ बिस्किट किथां थो सियासतदान थिए, शुकुरु करे धाड़ेल त न कई, इहो थियो इहो थियो। हाणे पाण पाबेस ते मां यकीन कोन थो, पर हुन मूंखे अॼु ॾींहं त हुन चवंदो हुउसि, मुंहिंजो अनवर शाह भला साईं, इहे टई शयूं हिकु जहिड़ियूं आहिनि छा? टई शयूं हिकु जहिड़ियूं आहिनि छा टई शयूं? त हिकु जहिड़ियूं आहिनि, पुलिस धाड़ो ऐं सियासत। हुन त इहे चयो न, हुन ईअं चयो, पर तव्हांखे लॻे थो हिकु जहिड़ियूं आहिनि? घणो ऐं डॉक्टर इहो सियासत में अचण जो सबबु इहा त मूंखे नंढपण खां बाक़ी हुयुसि, मां अख़बार पढ़ण जो शौक़ु हूंदो, अख़बार पढ़णु। ऐं टंडे लहर में मूं त पहिरीं अख़बार पढ़ंदो हुउसि, अख़बार ज़रूरु पढ़ंदो हुउसि। अख़बार मामा वटि ईंदी न, मामा वटि ईंदी नवाए सिंध अख़बार, नवाए सिंध, उहा मुंहिंजी रेगुलर हूंदी। इहा हुई खान बहादुर खोड़े वारनि जी, को उहा अख़बार मूंखे यादि आहे त उन ते वॾो असरु हुयो अख़बार। ॿी ॻाल्हि मूंखे यादि आहे त मूंखे सम्झ में नथो अचे, हीअ 65 जी जंग में खां अॻे इलेक्शन पई थिए अयूब खान जे ऐं फातिमा जरानी, ऐं रहंदो टंडे आदम हुउसि। तव्हां 12-13 सालनि जा आहियो? 12 13 14 साल जो। हाणे सभु ॿार जेके अयूब खान जा ॿिया, छो जो मुंहिंजो फैमिली मामाणा फैमिली हुई ब्यूरोक्रेट, वॾो मामू चीफ ऑफिसर डिस्ट्रिक्ट काउंसिल ऐं नंढो सेक्रेटरी सुपरवाइज़र, त उते पाण अयूब खान जी तारीफ़ हलंदी। मां फातिमा जरानी आमी, हाणे छा कंदुसि? हीअ जेके ॿिया मुंहिंजा मारोट हूंदा अयूब हामी, उहे हणंदा गुल, आऊं हणंदुसि बत्ती, हुनजो गुल निशान हो। हा, आऊं हणंदुसि बत्ती। हाणे कीअं कयां? मूंखे अम्मा पैसा ॾींदी जाम, ऐं मूं वटि अम्मा जा पैसा मोकिलींदी जाम खणंदुसि। नंढड़ा नंढड़ा मुंहिंजा ॿिया मामनि जा पुट ॿिया ॿार खे छा कयो, ख़र्ची ॾेई पोइ नारा हणनि, भई जीतेगी भाई जीतेगी फातिमा जरानी जीतेगी, इहो धंधो शुरू कंदो हुउसि। पोइ यादि मुंहिंजी हालत ते हाणे फातिमा जरानी थी लंघे, केॾां थी वञे, चयो त रेल में फातिमा जरानी करे उन बत्ती पे आई, बत्ती ॾिसणु वियुसि उन माप में। अच्छा, ॿी अजीब डॉक्टर मुंहिंजी IQ लेवल मूंखे ख़बर न आहे छो ॿुधाए। जॾहिं हिकिड़े ॾींहुं छा थियो, जॾहिं हाणे हे ॾाढो अदब टंडे लहरे ॻाल्हि त हीअ ज़ुल्फ़कार अली भुट्टो को कावड़जी पियो अयूब खान सां, जेको ताशकंद ऐलान अथई। हू जंग अख़बार में हिकिड़ो फ़ोटो आहे। हाणे जंग में पढ़ंदा न अख़बार, आऊं बि पढ़ंदो न, ठीकु आहे, त जंग में जो फ़ोटो भुट्टो साहब वेठो आहे ऐं अयूब खान जो ताशकंद वारो डिक्लेरेशन पुठे सां वेठो। मूं तरसी चयो, मुंहिंजो हिन जो मुंहुं छो ख़राबु आहे? अबा हीउ पका कावड़ियो आहे। ऐं त चवां पई हीउ पका कावड़ियो आहे, त मुंहिंजी मामी मूंखे चई, पापा तोखे तूं ॿार आहे, हल रे हल
उहो लफ़्ज़ जेको कोन थो ॿुधाई हल टिटर तोखे कहिड़ी ख़बर आहे मुंहिंजो ॾाढो हीउ ॾिसिजो विड़ा तूं अब था ख़बर पई त इहो बि इहो बि थी वियो फोन टू अमन टू मुंहिंजो हीउ फॾो थो थिए इहो थियो हाणे इहो इहे ॻाल्हि तव्हां जेके यूनिवर्सिटी पुछो न रस्टिकेट त थियासीं न न न न न अवल तव्हां स्कूल में को बाइकाट हुयो न जाम कयो उहो उतां शुरू कयो उहो वरी थियो उहो तॾहिं लहर बि थियो उहो मज़हब इहो वार मुबारक था उहो चंडे लहर में उहो निकितो कश्मीर वारो वार मुबारक उन उन जुलूस में हुउसि बाक़ी ॿियो कुझु कोन्हो बाक़ी हीउ फातिमा जो नालो तोखे ॿुधायो ऐं इहे मुंहिंजूं आहिनि हाणे तव्हां कंहिं बि पॉलिटिकल सिस्टम में सेटअप में न आहियो न पोइ थो अचे नवाब शाह पढ़ियो त पोइ थो अचे नवाब शाह में हाणे पोइ कीअं थियो नवाब शाह में जॾहिं मां आयुसि त पार्टिसिपेट मां इमदाद में हुयुसि ॿई गॾु हलंदुसि ॿियो केरु कोई बोरची इमदाद शाह वकालत कंदो ऐं आउं पढ़ंदो हुउसि पोइ छा थियो त हुते स्टूडेंट्स असां एक्टिविटी शुरू थी इहे पंहिंजे लॻे ऐं वरी उहो यूनियन इलेक्शन कोन आयुसि मुंहिंजो बाक़ी पोइ असां हिकिड़ी स्टूडेंट्स ऑर्गनाइज़ेशन ठाही छो जो नेशनल पार्टी वारे जो दफ़्तरु हो भर में उहो हूंदा ॿ माण्हू हिकिड़ो काज़ी अब्दुल ख़ालिक ॿियो हूंदो शमीर ख़ान भंगवार उन ॾींहुं को वली ख़ान ते हुते आयो नवाब शाह ॿुध त इहो त अजीब ॻाल्हि ॿुधाई ॾिसो मूं वारी हरकतूं त ॾिसो वली ख़ान ते आयो सिंध जो टूअर ते अलाए छा तॾहिं हो वली ख़ान हो नेशनल पार्टी जो लीडर त हिन पोस्टर कोन हणिबा आहिनि लयूं वणी शमीर भंगवार काज़ी ख़ालिक हणे पे हयूं पोस्टर त आउं बीठो त मुंहिंजो छा आहे चयो त हीउ वली ख़ान मुंहिंजो इहो त असांजो आहे साईं जी एम सर करे वरी हीअ त पार्टी असांजी आहे चयां तव्हांजी पार्टी त पोइ भला असां सां गॾु हुजे नी अचे त पुछ हलो हाणे ॿुधई वली ख़ान आयो हुन में ट्रेन में अजमल खटक वली ख़ान ॿई आया ऐं अतौल में गॾु मां ॾाढो दुल्हन शरवानी नाच वाच कयो आपा उहो छा थियो त स्टेज ते ॿार हुउसि मूंखे छा न त स्टेज ते विहारी न ऐं त इहो वेठो त पोइ ॿुधायो वली ख़ान खे ॿुधायो त हीअ जी एम सर वारी फिल्म वली ख़ान मूंखे सॾे खणी स्टेज ते विहारी पर इतफ़ाक़ इहो थियो त हीअ जो ऐं हुते एक्टिविटी जो प्रिंसिपल हुते थोरो कावड़ियल हो स्टूडेंट्स एक्टिविटीज़ जे करे पोइ वली ख़ान को तकरीर चयो त इस बच्चे का क्यों प्रिंसिपल का नाराज़ होते पोइ हिते ई मुंहिंजो रिएक्शन पोइ असां छो न नेशनल पार्टी तॾहिं उहे हुआ कम्यूनिस्ट पार्टीअ में ॿई काज़ी अब्दुल ख़ालिक ऐं शमीर ख़ान भंगवार पोइ वरी ईअं हुन चयो त तूं भले भले असांजा शागिर्द तनज़ीम आहे अथऊं कहिड़ी आहे नवाब शाह जा शागिर्द सभु गॾिजी तनज़ीम ठाहियो केरु मोहम्मद इब्राहिम छुटो थो ॿुधो अलाए कोन ॿुधो ऐं ॿियो इफ़्तिखार ज़ैदी ॿ चारि असीं गॾियासीं असां हिकिड़ी तनज़ीम अहमद ख़ान जमाली जो पोइ हिन में के सी में इंजीनियर हो असां हिकिड़ी तनज़ीम ठाही नवाब शाह स्टूडेंट फेडरेशन उनजो सदर थियो इफ़्तिखार ज़ैदी मां थियो जनरल सेक्रेटरी ईअं ई थींदे पोइ वरी प्रिंसिपल त छितो सख़्तु आसिफ़ जा कारवारी माण्हू सुठो तालीम मामले में सुठो पर असां लाइ त सुठो कोन हो पोइ मूंखे इहो यादि आहे त उन वरी स्टूडेंट्स एक्टिविटी लाइ हिकिड़ा पंहिंजा चमचा ठाहिया सपोर्टर्स असां वरी मूं छा थियो त मूंखे यादि ई हो त सिंध नेशनल फेडरेशन नवाब शाह स्टूडेंट फेडरेशन पोइ वरी हिस्ट्री यादि थी थिए नवाब शाह स्टूडेंट फेडरेशन में पोइ जाम साकी आयो हुते नवाब शाह इन हवाले सां त भई असीं सभु गॾिजी शागिर्द सभु गॾिजी हिकिड़ी तनज़ीम ठाही हालांकि ऐं उन ज़माने में बि पचीस स्टूडेंट पार्टी पर मुतासिर हुउसि मसूद नूरानी खां सम्झो जाम साकी कोन हुउसि जाम साकी आयो हुन सिलसिले में मसूद नूर अली केरु आहे मसूद नूरानी अच्छा मसूद नूरानी ऐं उनखां खां मुतासिर नवाब शाह में नवाब शाह में हूंदो त नवाब शाह में हूंदो इंजीनियरिंग पढ़ंदो इंजीनियरिंग कॉलेज पर त जॾहिं असां नवाब शाह स्टूडेंट फेडरेशन में ई हिन पोइ जाम साकी चयो त सभु शागिर्द गॾिजी पोइ असां हिकिड़ी मीटिंग रखी हैदराबाद
कहिड़ियूं तंज़ीमूं हुयूं? सखर फेडरेशन, नबी बख्श खोसो, खैरपुर फेडरेशन, नबी बख्श सहतो, अली अहमद डोगर ऐं नवाब शाह स्टूडेंट फेडरेशन। हाणे तव्हां अली अहमद डोगर था चओ त उहो हीउ जेको चीफ जस्टिस थियो न न इहो उन्हनि जो माइट हो, इहो डोगर बि थियो चीफ जस्टिस। माइट हूंदो। हीअ अली मोहम्मद आहे, अली मोहम्मद, हा ठीकु आहे। हू अली अहमद, हीउ ॿियो डोगर जज हो। अब त हीउ मजीद डोगर हुन जा। हा ख़ैर पोइ वरी असां ठही, पोइ नवाब, पोइ गॾियासीं हैदराबाद में। ॿियो थियो दादू स्टूडेंट फेडरेशन, जनाब एजाज़ कुरैशी। ऐं हाणे दादू में एजाज़ कुरैशी, दादू में एजाज़ खैरपुर में डोगर, डोगर ऐं नबी बख्श सहतो, नबी बख्श सखर में सहतो, नबी बख्श खोसो, नबी बख्श खोसो, खोसो ऐं हैदराबाद मां जाम साकी, मीर अहमद थेबो, महर हुसैन शाह। मीर अहमद थेबो केरु आहे? मीर थेबो मीर थेबो, उन जो नालो मीर अहमद आहे। आहे मीर अहमद। अच्छा। मीर थेबो ऐं पंहिंजो इहो मज़े वारी ॻाल्हि थो ॿुधाई, इहे हुआ। ऐं जाम साकी इहो हैदराबाद नदीम अख्तर मुहाजिर छोकिरो, ठीकु आहे। उस्ताद नदीम, हा हा इहे नदीम अख्तर, इनायत काश्मीर ऐं महर हुसैन शाह। महर हुसैन शाह ॿुधो? अमेरिका रहे थो हाणे। इन्हनि असां गॾिजी ठाही। ऐं अब्दुल हई पली जो बने वारो, अब्दुल हई पली जो, इहे असां सभिनी गॾु ठाहियो। सही ठही, हाणे सभु गॾिजी हिकिड़ी पार्टी स्टूडेंट ऑर्गेनाइज़ेशन। हाणे इन जे मुतबादिल हिकिड़ी ॿ ॻाल्हियूं पुछां तारीख़ी तौरु त तव्हां टंडे आदम या टंडे अलाह यार मूंखे माण्हू तव्हां सां शामिलु थिया? इहो ज़िलो त हैदराबाद ऐं हू आहे हैदराबाद ज़िलो, सांगड़। हैदराबाद ज़िलो, टंडो आदम थियो सांगड़, हा हू थियो हैदराबाद। हैदराबाद। त इन्हनि पस गर्दान मां को माण्हू आयो? इन्हनि न। नवाब शाह मां? नवाब शाह आया, अहमद ख़ान जमाली, अज़ीज़ भंगवा, अहमद ख़ान केई वारो, अज़ीज़ भंगवा, अज़ीज़ भंगवा, सिकंदर भंगवा, सिकंदर, इस्माइल त मूं पैदा कयो। इस्माइल त इहे हो ॿहिराड़ीअ जे ॿार हू। इहे असीं सभु ॻाल्हि। हाणे तव्हां तनज़ीम ठाही। हाणे असां ॿुधिजो उहो कीअं थी थिए, उन में वॾो मज़ो थो थिए। हाणे मूं तव्हांखे ॿुधाए न, मसूद नूरानी खां मुतासिर हुउसि, छो जो ॿुधंदो हुउसि न, घर में रोज़ु ॿुधंदो, इमदाद शाह रोज़ु ॻाल्हियूं करे मसूद नूरानी रसूल आहिनि, मां जॾहिं ॾियां। पोइ सैदाबाद पोइ नवाब शाह वेठा, त मसूद नूरानी नारो हुन सिंध जो जानी मसूद, इहो पली जी साहब ठाहियो। पोइ हिकिड़ी तनज़ीम थी एसएसको, सिंधी स्टूडेंट कल्चरल ऑर्गेनाइज़ेशन, इहो मसूद ठाही, मसूद वारा ठाही। असां ठाही सिंध नेशनल फेडरेशन। असां जॾहिं सिंध नेशनल फेडरेशन पे ठाही, असांजी मीटिंग थी, पोइ चूंडूं थियो पाण में। ईअं चूंडूं वरी कहिड़ो मिड़ेई थियो। अबा सदर थियो जाम साकी, सीनियर नायब सदर एजाज़ कुरैशी, हा जनरल सेक्रेटरी मीर थेबो, सेक्रेटरी इतलात महर हुसैन शाह, ठीकु आहे, सोशल सेक्रेटरी अब्दुल हई पली जो, डिप्टी जनरल सेक्रेटरी शाह अहमद शाह। ऐं महर हुसैन शाह जी हूअं लीनिंग छा आहे? कॉम्परस आहे, प्रोग्रेसिव आहे? प्रोग्रेसिव एंड कॉम्परस, पर बेसिक प्रोग्रेसिव एंड कॉम्परस, जेके प्रोग्रेसिव में कॉम्परस। ठीकु थियो। ऐं इहे ठही सिंध नेशनल फेडरेशन। पोइ हाणे इन जी थी, इन जो हिकिड़ो ॿियो ओपन सेशन, हीअ जेको मौजूदु आहे इंडस होटल, तॾहिं ॿिए स्टाइल में इंडस होटल में थी। हीअ डेट आहे तारीख़ 3 नवंबर 1968। माना पीपी ठही वई आहे। हा, पीपल्स पार्टी ठही वई आहे। पीपी त ठही आहे 3 नवंबर, हीअ 67 ते। हा, पीपी थी 67 में, हीअ 68 हले। हीअ 68 पीपी वारो मूंखे ॿुधाईंदो त उन बि था चूंडा। पोइ 3 नवंबर ते 68 ते कन्वेंशन, सभिनी वॾो ओपन सेशन। ओपन सेशन जो चीफ गेस्ट प्रिज़ाइड केरु पियो करे? शेख अब्दुल मजीद सिंधी, बुज़ुर्ग ॾहनि मां। महिमान ख़ासि केरु? अजमल खटक। असीं वेठासीं। हाणे यूसुफ टालपुर वारा ऐं मसूद नूरानी इन ख़िलाफ़ु आहे, चई मुहाजिरनि जा एजेंट आहे। अच्छा। असीं ऐं त हूअं सभु ॿुधायो नूरानी हिन जो। पोइ छा थियो त हीअ अची विया। ऐं सही इहा 4 मार्च बि थी वई आहे। 4 मार्च थी त चुको। मसूद ऐं यूसुफ वारा मथे थी विया, लीडर थी विया। यूसुफ टालपुर, मसूद नूरानी, पीरज़ादो, ॿुध यूसुफ लगारी। यूसुफ लगारी तॾहिं अॻियां हो वियो नौकिरी मिली हुयो, त छॾ वियो नौकिरीअ में, फैमिली प्लानिंग ऑफिसर हिते थी। हिननि छा कयो? इक़बाल तरीर खे चयो तूं तकरीर कॾे, ॿुध वठी आया नूरानी हार पाए आयो ऐं इन असांजी कन्वेंशन फिटाइण। अच्छा। हा, इहा असीं कन्वेंशन बि थिए।
कन्वेंशन पई थिए पोइ वरी इहा आहे अची इक़बाल ते मुहाजिर गल मुहाजिर अहिड़ा 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 इहो वठि मुहाजिरनि जे ख़िलाफ़ु वरी सभु मां अलाए छा उथी झड़प ॾेई हिनखे नंढो ॿार ईअं धड़क ॾेई धिको ऐं माइक मूं वरितो मूं चयोसि सभु शागिर्द गॾु आहियो त बसि पार्टी ठाहे सिंधी मुहाजिर जहिड़ो को कोन्हे हाणे हू सिंधी मुहाजिर पोइ मूं हैदर जो त बैत पढ़ियो हैर मुहाजिर भाउ लाए तो साॻियो सा कॾहिं तुम बस मुंहिंजा पढ़ला हम तुम्हारे के तुम हमारी सिंध ऐं मिठी जी जड़ सुहारी सिंध अब जहिड़ो शुरू थी वियो पोइ ख़ैर पोइ हीअ विया हिननि खे असां फेल कराइण हिकिड़ो माण्हू हू डिॼी रहियो जाम सां मीर से उहो थरके पियो मूं कयो फॾो पोइ मूं सां साम्हूं कोन थिया ख़बर न चओ पोइ हीअ विया हलिया बसि पोइ असांजी कन्वेंशन थी शुरू बसि सिंध घणा माण्हू आहे माण्हू साईं घणा मुंहिंजे घटि 4-500 हुआ अच्छा उन समय 400-500 हुआ इहो दौरु हाणे अयूब जो आहे या जो अयूब जो अञा अयूब जो पर ॿुधिजो हाणे छा थो थिए हाणे उन में छा शागिर्द कुझु गिरफ़्तार थियो उन में नूरानी बि गिरफ़्तार थियो पंहिंजे लेखे डिटेंशन में इक़बाल तरीर बि थियो यूसुफ टाल बि जाम साकी बि थियो हा ऐं हीअ सभु गिरफ़्तार थियो मीर थे बि गिरफ़्तार थियो मीर थे जो पार्टी जो जाम साकी गिरफ़्तार थियो त स्टूडेंट फेडरेशन काइम मक़ाम सदर थियणो इजाज़त कोन्हे शयूं उहो त ख़ैर चलता कई छा थियो चलता बसि माना लामा थी वियो बसि उतां हलियो वियो हाणे पर न छा थियो गिरफ़्तार थियो न ख़ामोश घर वेही रहे अच्छा ख़ामोश थी वियो ॿुध हाणे असांजी स्टूडेंट फेडरेशन ठहे कीअं हाणे सदर केरु थिए पोइ सदर जो छोकिरो इक़बाल मेमण उहो यूनिवर्सिटी यूनिट जो सदर उनखे कयोसीं काइम मक़ाम सदर मां थियो एज़ ए डिप्टी जनरल पोइ मां निकितुसि टूअर ते जो टूअर ते निकितुसि न पोइ बाबा सिंध नेशनल फेडरेशन ठही आहे नवाब शाह खां जो हैदराबाद नवाब शाह भेलीडो सकर कर कयो एस यूनिट खुलंदा विया इख़बार इबरत छपींदी वई पोइ जीअं हिकिड़ो पढ़ंदो ॿिया माण्हू पंहिंजे लेखे शामिलु थींदा ईअं ई ॿाराणी एक्टिविटी थी वई ईअं थी सिंध नेशनल फेडरेशन तीअं परीजो साहिबु नैप नेशनल पार्टी में हो त सही पर हिन सां ठहंदो कोन महाजरनि सां उन वरी पंहिंजी एस को ठाहे छॾी पोइ वरी नूरानी ठहियो एस को हू थिए एस ॿ तनाज़ा थी ऐं लाला कादिर छा हो लाला कादिर ईअं रफ़ या यलवा हो पोइ मारवाड़ स्टूडेंट सिंध आज़ाद मारवाड़ स्टूडेंट फेडरेशन ठाही यलवा उनखे बेकिंग कंहिंजी मूंखे ख़बर न आहे पोइ चवनि था पीपी जी हा मीर रसूल ख़बर हूंदो ॻरो वारो अच्छा मीर रसूल ॻरो वारो त हो न पीपल पार्टी मीर रसूल पीपल पार्टी किथां आई हा त हाणे ॻाल्हि ॿुधाई ही तव्हां त चओ न 30 नवंबर थिए न पीपल पार्टी 27 में ठही न हा त मूंखे यादि न हुई नवाब शाह में पढ़ंदोसि अञा माना एस कोन ठही न त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ते आयो टूअर ते त इमदाद मोहम्मद ही मीर रसूल टालपुर ऐं आया नवाब शाह काज़ी फैज़मल वटि चई हाणे जतो ई ग़ुलाम मुस्तफ़ा चयो आहे त हिकिड़ो सो भुट्टो अचे त मोट रहंदो जतो ई साहब वारी जाइ चलता थी बंदि दर बंदि पोइ हाणे किथे रहे भुट्टे खे रहे काज़ी फैज़ मोहम्मद जे घर में तो कमोड खां किथां वेंदो उहो बि मजबूरनि खे हणणो पियो काज़ी फैज़ मोहम्मद साहिब जी जावेद काज़ी वाल साहिबु चओ वॾो माण्हू वॾो माण्हू तमामु काज़ी फैज़ मोहम्मद साहिब जे ऑफिस में उहो वॉशरूम करे पोइ उन में कमोड में उड़ियो वियो ऐं इमदाद शाह वटि केरु रहियो मुमताज़ अली भुट्टो पीर बख्श भुट्टो हा ऐं जनाब ग़ुलाम मुस्तफ़ा खर जनाब रफ़ी रज़ा इहे असां सां गॾु रहे असां वटि खटू बटू इहो बि हुयो इहे वाशरूम वाशरूम कोन मिड़ई उहो पोइ इमदाद शाह ते इहे रहिया पोइ वरी सुबुह जो भुट्टे साहिब खे छॾो ॿार खे ख़िताबु करिणो इमदाद शाह मूंखे चयो बाबा तूं कुझु शागिर्द वागिर्द वठी अचिजांइ हिन ते ॿार ते मां छोरनि खे चयो भुट्टो असां इमदाद शाह कयो हुनजी मानी ज़ुल्फ़िकार अली भुट्टे लंच कई न ज़ुल्फ़िकार अली भुट्टे ॾींहुं हिन इमदाद शाह खे 200 माण्हुनि जो इंतिज़ामु कयो वॾो ॾिनो सिंधी वॾेरनि नवाब शाह जे वॾेरनि ज़मीनदारनि सभिनी खे ॾिनई सवाइ हिकिड़े जो ज़मीनदारनि सिर्फ़ु हिकिड़ो आयो ख़ैर शाह जो भाउ
जॾहिं साईं शौकत शाह जो चाचो उहो केरु आहे? नज़र शाह। अली अहमद शाह ॿुधो ई न, हा आसिफ़ शाह जो, हा। फसी शाह जो ॾाॾो, हा उहो आयो। अली अहमद उहो नज़र शाह आहे, न उन हाजी करम अली शाह, करम अली शाह, करम अली शाह, हाजी करम शाह, उहो करम अली शाह, अहमद अली शाह ऐं अहमद अली फसी, शाह जो पीउ आहे करम अली शाह, पर ही फसी वरी अहमद अली जो पुटु आहे। हा ख़ैर शाह जो भाउ हो न। हा ठीकु। त हू आयो, उहो वॾे में हिकिड़ो माण्हू आयो दावत में, बाक़ी रुॻी वकील कुझु आहे शागिर्द हुआ भुटे साहिब पाणी। लंच कई पोइ मूं वटि छोरनि ॿ टे खे चयो असां वटि भुटो थो अचे, अचो त बचे छा छोरा बचे त वरी फोटू वोटू वरी छपी पियो। ऐं त हरकत ई अलाए छो न पीपल पार्टी, छो मुंहिंजो ख़बर न आहे। भुटे साहिब पीपल पार्टी हुआ न बेज कोन आहे, भुटे साहिब मूंखे चयो न बेज हणे पियो। मां चयो न ख़ुदा जो कसम। भुटे साहिब चुप करे, भुटे साहिब मूड ऑफ थी हले, छो फोटूअ में लॻे थो मूड ऑफ। मीर रसूल खे मूड ऑफ मीर रसूल चयो हले त मां हणे, मूं चयो तूं हण, अरे आऊं थो हणे, मुंहिंजो हल तूं भले हण। छो भुटे खे चयो उहो अयूब वारी, उहो अयूब वारो हलो त फोटो वोटो निकिरी मानी थी। पोइ असीं भुट साहिब खे वियासीं छॾण। भुट साहिब जो हुते दादू, इमदाद शाह जी गाॾी, मीर रसूल बख्शा जी गाॾी ऐं रफ़ी रज़ा जी गाॾी, इहे पोइ असीं निकितासीं हिते भुट साहिब सां गॾु निकितासीं। पीपल पार्टी ठही। हाणे पीपल पार्टी में केरु थिए उहिदेदार भुट्टो साहिबु चयो काज़ी फैज़मान खे, चाचा मूंखे को पार्टी ठाहिणी कंहिंखे काज़ी मोहम्मद धामरा उहो भुटे साहिब सां वाबस्ता हो, उहो रहियो धामरा हो न हुते, उहो भुटे साहिब सां वाबस्ता हो। उन कयो काज़ी मोहम्मद धामरा कयो भुटे साहिब जो नाश्तो। अयूब साहिबु पोइ काज़ी फैज़मान चयो बाबा मां त कोन ईंदुसि, मां त अवामी लीडर आहियां, मुंहिंजी बि सां आहियां, तोखे मुंहिंजो जूनियर ॾियां थो ॾे। उहो अब्दुल फताह में मुड़ उहो न जूनियर ॾिनी, उहो लाड़काणे वारो, लाड़काणे असुल त ऐं ॿियो हुते लाड़काणे ॿियो माण्हू सुठो माण्हू अहमद नवाज़ अवान, हा उहो भलो माण्हू, उहो पुठियो आशिक़ हो। हा हा त उस ज़िले जो सदर थियो पीपी जो, MRD में क़ैद में वियो। उहो पोइ पर हीअ त वॾनि ॾींहं जी ॻाल्हि आहे, हुनखे थोरो लंघ हूंदो पेर में। हा सुठो माण्हू, भलो माण्हू। पोइ वरी इहो थियो, पोइ फताह मेमण थी वियो। पोइ पीपल पार्टी जो ऐलान थियो। हाणे साईं भुट्टो साहिबु चयो त साईं GM सैयद पोइ नवाब दातूअ में चयो अलन ख़ान थिए हुआ हीअ थिए विया न रसूल बख्श थिए विया वॾो अलन ख़ान साईं GM सर माण्हू, उनजे बाबा तव्हां इंतिज़ामु कयो भुटे जो साईं कराए। हाणे भुट्टो रहे किथे, पोइ सर्किट हाउस जो जेको हो न उन ताला वाला टोड़े भॼी पोइ उन में रहियोसि, इहो नंढा आहे। ऐं असीं भुटे साहिब जॾहिं छॾण वियासीं न, मूंखे यादि आहे असांजी गाॾी पोयां ई इमदाद शाह ऐं मीर रसूल बख्श बि गाॾी हली, भुट्टो साहिबु गॾु वेठो आहे, मुमताज़ भुट्टो सभु वाजियूं ओचितो मुंहिंजी गाॾी पोयां हुई, मां इमदाद शाह जी गाॾी पोयां पहले असीं ओचितो वञी काज़ी अमन में मुड़ी नाज़बाग हा एॾे वियासीं अली नवाज़ उन अब पोइ भॼी वियो, उनड़ भॼी वियो, हो ई कोन्हे नौकर असांखे चांहि बाहि पियारी विहारियो सभु विहारियो ठही वेठासीं। पोइ असीं आयासीं मोरे तॾहिं लिलिया पतड़ो ॿेड़ियुनि वारी पुल का ठही उन ई तां भुट्टो साहिबु, मां त मोटी आयुसि वापसि। इमदाद शाह बि मोटियो, बाक़ी भुटे खे रवानो कयोसीं। इहो त भुटे साहिब जी कहाणी, ज़ुल्फ़कार अली भुटे साहिब जी कहाणी ॿुधाई थो छॾे। हाणे तव्हां ईअं आस्ते आस्ते एक्टिविटियूं कयूं, एक्टिविटी शुरू थी, ठीकु थियो। हाणे हीअ लीडर बि तव्हां हाणे ई ॾिठा, हाणे ई ॾिठा, ठीकु आहे। हाणे तव्हां क़ौम परस्त कॾहिं थियो? कॉम्परेस स्टार्ट कयूं जो नेशनलिस्ट हुउसि न, हा त ॿुधायूं मौजूदा सियासी मसइला पढ़ियुमि न। न न हीअ जेका तव्हां SNF ठाही आहे, हा इहा बि त पिरो GM सैद न आहे न? GM सैद ख़ुदि नेशनल पार्टी जो लीडर हो न, बंद त कैदी नेशनल पार्टी हो न। GM सैद में प्रो GM सैद आहे, वली ख़ान GM सैद बादशाह खान में फ़र्क़ु को कोन हो। GM सैद त नैप जे लीडर क़ैद हो न, रिलीज़ बि त GM सैद इहो हो। इन करे मूं त तॾहिं मूं पोस्टर मूं चयो असांजी पार्टी आहे, त उहो विसरी मूं चयो न पोस्टर में लॻे, मूं चयो असांजी पार्टी माना नेशनलिज़म हो न। अर्ज़ु हीअं त असां हू त कम्यूनिस्ट पार्टी वारा हुआ न, उहो त सिधी ॻाल्हि आहे। न पर त पोइ उहे बि नेशनलिज़म कंदा आहिनि त कोन कंदा, एंटी वेंडर मूवमेंट में हुआ न सभु। पोइ जुदा कर पली जे हिसाब सां इख़्तिलाफ़ थींदा, उहा जुदा इशू आहे, पर उहो थींदो। पोइ इहो सभु हुआसीं, त उन करे इहो नेशनलिज़म त मूं ते हावी हो। हिकिड़ी मूंखे ॻाल्हि ॿुधायो,
तारीख़ी तौरु ऑब्ज़र्वेशन पंहिंजी ॿुधायो 47 में विरहाङो थो थिए पहिरीं पार्टी 67 में भुट्टो साहब थो ठाहे जंहिंमें सॼी लीडरशिप पॉलिटिकल केडर हलियो थो वञे इहो वरी मूंखां पुछे इहो ॿुधाईंदो इहो त ॿुधाई इहो पुछांव थो इहो त न ॿुधाई ॿ ॻाल्हियूं इन में हिकिड़ी त तव्हां ॿुधायो जेका ॿुधाइण था चाहियो पर मां थो चवां त 20 साल सिंधियुनि जी का पार्टी ई कान्हे मां उहो थो चवां थो तव्हांखे पार्टी नेशनल पार्टी हुई सिंधियुनि जी साईं जीम सेन वारा नेशनल पार्टी हुआ नेशनल पार्टी हिते 1957 में नेशनल पार्टी 9 मेंबर हुआ सूबा असेंबली तव्हांखे शायदि इहा ख़बर न आहे मूंखे ख़बर न आहे ठीकु साईं जी एम सैन नेशनल पार्टी लीडर जे हिसाब सां MP त हूअं हो त जो वेस्ट पाकिस्तान ठहियो न त पोइ पैरिटी हुई पैरिटी खे हर सीट पंजाब जी बाक़ी सूबनि जूं अञा सूबा त सिधो कोन न गॾु करणियूं हिकु जेतिरियूं पोइ ज़िलनि में बि वधियूं पोइ साईं जी एम सैन वारनि जेको जीअं मेंबर हुआ जेके नेशनल पार्टीअ जा ॿुधजी अब्दुल हमीद जतोई ऐं जनाब रईस गुलाम साहब भुरगड़ी ऐं उहो त जनाब ठीकु आहे। ॿुध हिते ॿुध ऐं जनाब ॿुधाईंदो न ॿुध न छोकन पार्टी हुई इहे सभु हुआ उहो ॿियो त ठहियो साईं शबीर शाह जो मीर शाह जो ॾाढो हाजी हसन बख्श उहो बि नेशनल पार्टी हो न न मां थो चवां नेशनल अवामी पार्टी सिंधियुनि जी पार्टी नथी चई थी सघे सघी न हुई न नथी चई सघिजे न उहा मुल्कगीर पार्टी आहे ॿुधो थी न ॿुधाईंदो ॿुधाइणो तॾहिं तव्हां ॿुधणु घुरो त मूंखे ॿुधो मां थो तोखे ॿुधाई अॼु ॿुधाईंदी कीअं थी अथई जॾहिं 1 यूनिट ठही चुकी हो न मूंखे यादि आहे हीअ 9 मार्च 1969 जी ॻाल्हि ठीकु आहे मखतूम तालबुल मौलानी बंगले ते एंटी 1 यूनिट कॉन्फ्रेंस ठीकु थियो सॼी सिंध हुते छा हुई सॼी सिंध उते आई सॼी सिंध माना केरु वुकला वकील दानिश्वर शेख अयाज़ अदीब मिडिल क्लास न न वॾेरा ज़मींदार अच्छा उहो ई त चवई वॾेरा ज़मींदार ग़ुलाम मोहम्मद वसाण मतिलबु इन क़िस्म सभु ज़मींदार सभु जेके MN MP ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई सभु हुते हुआ मखतूम तालबुल मौला सभु तालबुल मौला बंगले ते हुई ऐं हाजी सादिक मेमण ठटे वारो मां तोखे कहिड़ा कहिड़ा नाला ॿुधाए सिंध जा सभु ज़मींदार अब्दुल हमीद जतोई हड़ हिते हुआ सॼी सिंध हुई मिडिल क्लास हिते सभु सिंध उहो ठहियो एंटी GM सैन पार्टी ठाहे बदिरां ठाहियो एंटी 1 यूनिट फ्रंट जे पार्टी ठाहे उन पार्टी ठाहे सां एंटी 1 यूनिट फ्रंट सवाइ ज़ुल्फ़िकार अली भुट्टो उन ॾींहुं हैदराबाद हो मां तव्हांजी ॻाल्हि कटियां थो ॿुधो न सिंधियुनि जी का बि पार्टी कान्हे ठीकु नैप जेका आहे उहा मुल्कगीर पार्टी आहे पीपल पार्टी बि मुल्क ॿुधो पर नैप जो जेको सिंध जे इशूज़ ॾांहुं रवैयो आहे उहो ईअं कोन्हे जीअं तव्हांजो आहे ईअं न डॉक्टर ग़लति थो चई ईअं न हो उहो सुठो रवैयो ॾिस इहो पंहिंजो हिकिड़ो डिज़ाइन ठहियलु आहे मां तव्हांखे हूअ ॻाल्हि पियो ॿुधाई हिस्ट्री जो हिसो थो ॿुधाई ज़ुल्फ़िकार अली भुट्टो उन ॾींहुं मीर सूबे खे घर तो 9 मार्च ते उहो त होटल न मिलियसि जाइ न तॾहिं पर आयो। छो अकेलो सिंधी वॾेरा सभु हिते आहे सभु माण्हू सिंधी वॾेरा जेके MNA हुआ न इवन अयूब दौर जे MNA बि हिते वेठा हिते GM सैन पीरज़ादो अब्दुल सत्तार सभु माण्हू हिते आहे थियो जॾहिं इतफ़ाक़ इहो थियो त उन खां पोइ ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जॾहिं पीपल पार्टी त ठाहे छॾी पीपल पार्टी ठाहिण साईं GM सैन बि अथव हुन में भुट्टे खे चई ठाहे पिणे वारी पार्टी ठीकु आहे ठीकु आहे असुलु ठहे पीपल पार्टी ठही पीपल पार्टी बि त मुल्कगीर पार्टी न 30 नवंबर ते किथे थी उहो डॉक्टर मुबशर घर ते ठही बिल्कुलु ठीकु आहे न न हिस्ट्री आहे न सिंधियुनि जी पार्टी किथे आहे सिंधी जी पार्टी एंटी 1 यूनिट फ्रंट ठही थी बीठी उहा पार्टी कान्हे पार्टी फ्रंट हुई हा मां इहो थो पुछां सिंधियुनि जी पार्टी छो कोन ई 20 साल 20 साल इन करे कोन GM सैन त डिघो अरसो जेलनि में तूं नथो सम्झी न डॉक्टर GM सैन 1900 अयूब सॼो दौर जेल में हो 60 62 64 65 इवन 66 68 ताईं 66 में GM सैन जॾहिं जेल मां थो निकिरे न त एज़ ए नैप लीडर 68 में थियो पर GM सैन खे जो कढियऊं त पोइ GM सैन ते पाबंदी पई त पर तो उन आज़ादु हूंदो पर तहरीर तक़रीर ते पाबंदी छा हूंदी तहरीर तक़रीर तहरीर बंदिश तक़रीर पाबंदी
पोइ GMC ने सियासत जो ढोंग कयो, सियासत जे बदिरां ढोंग लफ़्ज़ थो उचार, न ढोंग लफ़्ज़ ढोंग ग़लति आहे, लफ़्ज़ उहो वॾो कमु कई, वॾो कमु कयो, उहो लिबाद ओढ़े बज़म सूफ़े बज़ में सुफ़ैस सिंध ताईं, उन में रसूल बख्श पली जो क्रिएट कई। अयाज़, अयाज़ न अयाज़ त हुई गॾु हुउसि, हा पर अयाज़ बि उन में उहिदेदार हो। रसूल बख्श पली जे लाइ चई जोए साहब खे त मूंखे हिकु पढ़ियलु लिखियलु माण्हू खपे, नौजवान जेको मूं सां गॾिजी कमु करे, सेक्रेटरी मां हुन समय मुंहिंजो सेक्रेटरी, पोइ उनखे बज़म सूफ़िया जो जनरल सेक्रेटरी इहो थियो, हिते अची बज़म सूफ़िया पोइ ख़ुतबा पढ़ंदो, पोइ बैन थी वियो हुन ते, त इन खे पार्टी कीअं ठहंदी, पार्टी लीडर ते ठहे न। वरी बि मूंखे तव्हां हिकिड़ो तशफ़ी ॾींदड़ जवाबु ॾियो त कंहिं बि लीडर वटि सिंधियुनि जी का पार्टी ठाहिण जो ख़्यालु न आयो आहे 70 ताईं? 70 ताईं? 70 ताईं 70 ताईं कुझु कोन्हे। माना जे मुल्कगीर पार्टियूं असां न ॿधूं, नैप बि नथा ॿधूं, पीपल्स पार्टी बि नथा ॿधूं, अवामी लीग बि नथा ॿधूं, अवामी लीग बि न आहे न, तव्हां चई नथा सघो न। पर हुई त सही उन में न साईं ॾिसो न, अवामी लीग मां टोटल जेकॾहिं माण्हू आहिनि, वॾे में वॾो माण्हू मोहतरम काज़ी फैज़ मोहम्मद, इमदाद शाह, सैयद इमदाद मोहम्मद शाह, ॾिसो ज़फ़र अली शाह, ॾिसो न, इहे काज़ी फैज़ मोहम्मद न आहिनि न, उन खां पोइ आहिनि लेवल में। ॻाल्हि सिधी कयूं, उस्ताद अयाज़, अयाज़ हुयो, यस अयाज़ हुयो, उस्ताद अयाज़, अयाज़ हुयो, शेख अयाज़ हुयो, बिल्कुलु। कराची जा गुलाम नबी पठान, हा आगा गुलाम नबी हो, कराची जा कुझु उर्दू स्पीकिंग हुआ, हा अवामी लीग मां न, हा उहो हुआ, बिल्कुलु ठीकु आहे। पोइ त कुझु पीर साहब पागल भायो, अवामी लीग यस जाम सादिक अली ये पोइ आया जनाब, तव्हांखे ख़बर वरी स्टिक बोलियो पीर साहब पागल अवामी लीग में आयो। हाणे तव्हां SNF खां पोइ छा कयो आहे? SNF में छा थियो न, एंटी वनडू फ्रंट हो न, साईं GMC पंहिंजी एंटी वनडू फ्रंट में महाज में तकरीर कई 9 मार्च ते, त 5 पलीतनि खे हिन में न अचणु ॾींदुसि, 5 पलीत नाला वरितई। ठीकु आहे। केरु? राशिदी, राशिदी माना पीर अली मोहम्मद राशिदी, पीर अली मोहम्मद शाह राशिदी, खान बहादुर खोड़ो, मोहम्मद अयूब खोड़ो ऐं काज़ी अकबर, काज़ी अकबर, ॿुध इहे 5 नाला वरितई, 4-5 नाला। न 3 त थिया, ॿिया मुंहिंजो इहे त मूंखे यादि आहे त इहे हुआ 5 पलीत, इहे त 3 नाला थियो, 5 पलीत कोन अचणु ॾींदुसि मूंखे नाले। पोइ छा थियो त साईं GMC जॾहिं एंटी वनडू फ्रंट खे कराची में वेठी कई न, इहे माण्हू त इनखे शामिलु कई, 5 पलीतनि मां 2 ॼणा कई, काज़ी अकबर बि कई, अली शाह काज़ी साहब बि थियो, ॿियो अच्छा काज़ी अकबर साईं GMC सिंध मुतारा मां ठाहियो, सिंध यूनाइटेड फ्रंट, पोइ इनखे कई सिंध एंटी वनडू फ्रंट कई सिंध यूनाइटेड फ्रंट, सिंध यूनाइटेड फ्रंट में केरु, पोइ काज़ी अकबर बची वियो ऐं खान बहादुर खोड़ो बची वियो। हाणे हिकिड़े मिंट लाइ मूंखे ॿुधायो हिकिड़ी ॻाल्हि, त हिस्ट्री त ॿुधणु हिकिड़ो माण्हू आहे जनाब ख़ान बहादुर मोहम्मद अयूब खोड़ो, जंहिंजे लाइ चवनि था त उन राशिदी मरहूम सां गॾिजी 1 यूनिट ठाहियो। 1 यूनिट ठाराइण में हुननि जा पंहिंजा ज़ाती मफ़ाद आहे, पंहिंजे मफ़ादनि लाइ क़ौम कुई छॾियऊं। ठीकु, इहो आहे जनरल व्यू, आहे, ठीकु आहे न, ॿुधो इहो जनरल व्यू आहे। हाणे तव्हांजी नज़र में इहे ॿई क़ौमी गदार हुआ या न? मुंहिंजे ख़्याल में ॾिस न ॻाल्हि ॿुध, तारीख़ छा थी चए, थोरो न इन करे मां सिधो कयां, मां न ॾींदो, ॿुध मां तव्हांखे सही ॻाल्हि ॿुधायां, तारीख़ छा थी चए ॾिस न, हिकिड़ो अहिड़ो टाइम आहे, हाणे कीअं था थियनि, जॾहिं कराची सिंध काला करे वफ़ाक़ जे हवाले पे कई वञे त कंहिं कई पिस्टोल खई बीठो आहे, न ॿियो कराचीअ खे नथे करण ॾिनो, उन हिन ठहियो, पर कंहिं चयो, पीर इलाही बख़्श चयो त बाबा मूंखे वज़ीर आला कयो त मां थो करे, त गदारी थी न, या मुबत ॾे, ऐं वरी कुदरत ॾिसो कमु ॾिसो, उन कयो कराचीअ लाइ करे त खान बहादुर खोड़े वञिणो थियो गदार, वरी पीर इलाही बख़्श वरी साॻियो वञिणो जे ख़िलाफ़ु वोट कयो, तारीख़ जो हिसो आहे, पर इहो त असेंबली पॉलिटिक्स में थींदो आहे न। ॾिसो न ॻाल्हि ॿुधो, अॼु असां ॾिठोसीं 2012 में त पीपल्स पार्टी ॿिटे मकानी निज़ाम ते आई, ठीकु, माण्हुनि जे प्रेशर ते उहो तब्दील करिणो पियो सिंध असेंबली खे, ठीकु आहे। मां त चवां
त माण्हुनि जो प्रेशर सही ॻाल्हि हुई या ॿिटो निज़ाम सही ॻाल्हि हो? प्रेशर सही ॻाल्हि आहे न। साॻे नमूने सां 1 यूनिट सही कमु हो या एंटी 1 यूनिट जेका जदोजहद आहे उहो वॾो कमु आहे? वॾो कमु आहे एंटी 1 यूनिट। पर मां तव्हांखे हिस्ट्री में ॿी ॻाल्हि थो ॿुधायां, माफ़ु कजे, हीअ एंटी 1 यूनिट साईं जेम्स ठाहे न माण्हू, पर साईं जेम्स इन खां अॻे बि ठाहे चुको। न उहो सैयद त थ्रू आउट ख़िलाफ़ आहे न। 90 उन में बि खोड़ो आयो 1957 में जॾहिं जेम्स मां सवाल ई इहो थो पुछां त इहो सैयद जी पॉलिटिक्स आहे कहिड़ी जो सागन गदारनि सां गॾिजी वरी कम उहे करे, इहो छा आहे? मां उहो त चवां थो 1957 में बि वरी साॻे खोड़े खे वठी आयो साईं जेम्स जॾहिं असेंबली वेस्ट पाकिस्तान में रेज़ोल्यूशन पास करायो न यूनानिमसली, छा त वञो टोड़ियो उहो बेस्ट थियो। उन में बि हुनखे ॾेखारिणो त जेके वॾी ठाहीं तरफ़ हुआ तिन बि मुखालफ़त कई आहे। उन सबबु हुन रीज़न इहो हू ॾेखारिणो घुरे पियो जिन जो उहे बि ख़िलाफ़ु थी विया न, माना कोन्हे सही कोन्हे। बाक़ी रही ॻाल्हि असांजे एस एन एस में थोरो ॿुधायो, एस एन एस असीं 2 ग्रुप थी वियासीं। तो मुंहिंजी हिस्ट्री त पुछी न थियो नेशनल फेडरेशन हीअ अची विया न त पोइ जाम साकी वारा बि ख़िलाफ़ु थी विया त जेम्स छो शामिलु कया। पर इहो जुदा शइ थी त पहले साहिब जो पोइ उते हली फ़ैसिलो थियो भाई एंटी फ्रैटर्निटी या सिंध मुतहरा वारी सपोर्ट करणु खपे या न करणु खपे। इते थियो इख़्तिलाफ़। हाणे ॿुधे मूं चयो त सपोर्ट करणु खपे, ॻाल्हि न बीठी। हाणे मूंखे कंहिंजी सपोर्ट हुई ॿुधंदो SNSF जे अंदरि मथे वारे मूंखे कंहिंजी सपोर्ट, वॾनि बुज़ुर्गनि मां कंहिंजी सपोर्ट आहे। मां इहा ॻाल्हि कई मूंखे यादि आहे और इन टोटल त मूंखे जोए साहिबु चयो, मूं ॿुधायो साईं हीअ थियो आहे। चौधरी केरु? जोए साहिबु आहे, मोहम्मद इब्राहिम जोए साहिबु मूंखे मूं ॿुधायो साईं हीअं थियो आहे। जोए साहिबु चयो त पुरुष माण्हू त बीह वञे, न ठाह कॾहिं GM सर खे नाहे छॾिणो। ठीकु आहे, ॿुधजे ऐं इन सपोर्ट करी। मूं चयो साईं पोइ कीअं कंदुसि, चयो माठ करे हिनखे धार ते चई। मुंहिंजो मूंखे केरु सपोर्ट कयो, चई असीं वेठा आहियूं। मूंखे ॿियो केरु चई सखर अयाज़ वेठो अथई, हाणे तूं हीअं कर, तूं वञ हितां वञ। मां त रेल में चढ़ी वियो आहियां किथे सखर शेख अयाज़ सां मिलियो आहियां। ऐं साईं शमसुद्दीन शाह नूर अहमद शाह उनजे पीउ साईं शमसुद्दीन शाह मुंहिंजी दावत वॾी कई शागिर्द ॾी। तव्हां लाबी पिया कयो? ऐं लाबी पियो ठाहियां। पोइ उते ठहियो, पोइ उते ई जेको नबी ख़ुशि वारा विया सभई विया रहिया हुन पासे जाम सां कहिड़े पासे। पोइ मूंखे लाबी ठही वई, मूंखे आबिद शाह मूंसां बि 5-7 छोकिरा मिली विया, वठी लाबी ठही। पोइ सिंध नेशनल फेडरेशन लाइ पोइ छा थियो त असांजी मूं कई मीटिंग में मुंहिंजे साथ कंहिं ॾिनो मौला बशीर कारी, अमानुल्लाह शेख ऐं पंहिंजो अज़ीज़ बंगवार, सिकंदर बंगवार, इस्माइल वसाण ऐं पंहिंजो मदद अली सिंधी। उहो पोइ SNS कोन जुदा हुई पर आयो ऐं इन्हनि मुंहिंजी सपोर्ट कई। पोइ असां ठाहियो सिंध नेशनल फेडरेशन, नेशनलिस्ट ग्रुप, कॉम्परस ग्रुप। ठीकु आहे, हिते थी हिते ई थी। ऐं हुननि छा सॾियो? हा हुननि पंहिंजे खे छा सॾियो? SNSF, उहा ओरिजिनल बीठी। असां नून गाफ असां ठाहियो नंढी घर नेशनल ग्रुप, उहो वयो हिते ई थी असांजे इख़्तिलाफ़ स्टूडेंट। पोइ हाणे GSF फेडरेशन कीअं थी ठहे, GSF फेडरेशन कीअं थी ठहे? इहा GSF फेडरेशन ठहे थो 11 सेप्टेम्बर 1970 में। हिकिड़ो वक़फ़ो वठो, हा, पोइ जिसाब जी सॼी उन ते। साईं शाह मोहम्मद शाह साहिब सां असांजूं ॻाल्हियूं जारी आहिनि। असल ॻाल्हि हीअ आहे त साईं पंहिंजी सॼी ज़िंदगी उहा उनजी वाक्यनि सां लबरेज़ बि आहे ऐं 90% वाक्यनि जो पाण इन गवाह बि आहे। ऐं समूरी लीडरशिप जेका हाणे मौजूदु बि कोन्हे उहा बि ॾिठी अथसि, जेके हाणे आहिनि उन्हनि सां बि गॾु रहियो आहे। इन करे हर माण्हू जे रवैये, हर माण्हू जे मिज़ाज, हर माण्हू जे पॉलिटिक्स, हर माण्हू जो हवालु ऐं वक़्तु गुज़रंदे हिकिड़ी ॻाल्हि आहे त हाणे उहा नारेबाज़ी बि कान्हे, उहो जोश बि कोन्हे ऐं गदार वफ़ादार वारे चकर में बि निकिरी आयो आहे। हाणे 1970 में जिसाब ठहण वारी आहे, उहा कीअं थी ठहे ईंदड़ क़िस्त में पाण उन ते ॻाल्हाईंदासीं। असां सां गॾु रहिजो।